जज़ाकुमुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम जो जलसे ऐं वाइज़ जो आखिरी टाइम थी तकरीबन 1 कलाक खां मथे इंतजार कयो आहे। अॼोको ही प्रोग्राम कुरानी रूहानी इस्लाही सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां प्रोग्राम 15 जनवरी 2020 गोठ मुरखान उन्नड़ जे अंदर भाऊ कारी फजरुल्लाह साहब जे दावत ते असां तव्हां शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे सोहणे प्यारे कलाम सोहणे कुरान मजीद जे मुख्तलिफ पारन मां मुख्तलिफ जगहन मां जेके आयतूं मां तहां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, इंशाअल्लाह दिल थी घुरे त इन्हनि आयतन जे मौज़ूआत ते इन्हनि आयतन जे रूह सां अल्लाह जो कुरान पढ़ियो वञे, प्रोग्राम जारी सारी रहे। थोरो एको वधाएसि, अॻे खां बि ख़राब कई, एको खोले त तहां भी अज़म कयो, वाइदो कयो त इंशाअल्लाह दुआ इबादत जे लाइ मग़ज़ आहे। सुबह खां वठी प्रोग्राम ॿुधण वारा दोस्त इंशाअल्लाह शाम जे पहर तक जेको आखिरी दुआ आहे अमल जे लाइ क़बूलियत जी दुआ आहे। हिकिड़ो माण्हू सुबह खां मज़दूरी करे थो, महिनत करे थो, शाम जे टाइम जे तारीख़ के वठण खां पहिरियां उहो कम के छॾे हलियो वियो। मां तव्हां खां पुछां थो, जो मेहनत सॼो ज़ाया थी वियो। जेको मेहनत कई मज़दूरी वरतई न, तारीख़ खां पहिरियां हलियो वियो, 5 बजे शाम खां पहिरियां उथी वियो। ही भी जलसे में अचण वारा दोस्त जेके वेहन था, ही अल्लाह जे दरबार में, अल्लाह जे हाज़िरीअ में, रब जे घर में, अल्लाह जे कोरट में अची करे वेही अल्लाह जी मज़दूरी कनि था, अमलन जी चूंड कनि था। अमल मिलन था, गुनाहन खां माण्हू तौबा ताइब थियनि था, अमल वधनि था, गुनाह घटिजनि था। इंसान के तौबा जो तौफीक तो मिले। असां खां पहिरियां असांजा मुहतरम दोस्त आलिम दीन हजरत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब पंहिंजे बेहतरीन अंदाज सां तहां जे साम्हूं अल्लाह जो कुरान पढ़ियो। यकीनन तहां जो ईमान पहिरियां खां ज़्यादा तरो ताज़ा थियो। यकीनन तहां जो ईमान में तक़वियत ऐं पुख्तगी अची वई। पहिरियां खां तहां जो ईमान जागी पियो, तहां जो जज्बो वधी वियो, तहां जो दिल थी चए त अमल जे लाइ तहां जो रुझान वधी वियो। नेकिन करण जे लाइ कुरान ॿुधी उलमा खां ॿुधी करे इंसान जी दिल चईंदी आहे त मां नेकियूं कयां। आलिमन खां कुरान ॿुधी करे गुनाहगार जो दिल उहा चए थी पई त मां गुनाहन खां तौबा कयां। हाणे हिकिड़ो इंसान जेको गुनाहगार ऐबदार पूरी जिंदगी गुनाहन में गुज़ारे ऐं उन जी दिल चए त मां तौबा ताइब थियां, नेकियूं कयां। यार जिंदगी वाकई त मुख्तसिर जिंदगी आहे इंसान जी। ॾाढी अच्छी थी हुई माशाअल्लाह, सभु वॾड़ा वेठा आहियो त कंहिंखे तौबा जी तौफीक मिली वञे हिन प्रोग्राम में ऐं तौबा करे मुंहिंजो रब उन खां राज़ी थिए, जिंदगी जा गुनाह माफ़ थियनिसि ऐं रात जो अचानक वरी मौत अची वञेसि। ख़ुदा जो कसम, इहो जीअं अम्मा जे पेट मां निकितो तीअं ॼण त जन्नत में दाख़िल थी वियो। चओ सुभान अल्लाह। गुनाहन खां पाक थी वियो। अताइब बिन ज़ंबि कमला ज़ंबल, गुनाहन खां सची दिलि सां तौबा कई, ॼण त गुनाह कयां ई न बस। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो हिन प्रोग्राम में जेतिरो वणेव तौबा कयो, जेतिरो वणेव रोवण न अचेव, मुंहुं रोअण जहिड़ो कयो। मन अल्लाह तहां जे शिकलन खे ॾिसी करे अल्लाह तहां ते रहम करे। अब आहे कि न मुंहिंजा दोस्त? अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी कंदासीं। ऐं बेनमाज़ियो मां तव्हांखे चवां थो त वाइदो कयो इंशाअल्लाह अॼु खां पोइ नमाज़ी थींदासीं। कहिड़ा कहिड़ा दोस्त मथे करे चवंदा त इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं। मुंहिंजे साईं जो सूरत ऐं मुंहिंजे साईं जो सीरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त सही ॾाढिया। मुंहिंजे महबूब जो अमल त ॾिस, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती
पान सजी रात भी इबादत करे करे पैर मुबारक सुजी विदा। अम्मी आयशा थी फरमाए या रसूल अल्लाह तहां तो बख्शल बख्शा तहां एडी इबादत था कयो। फरमाया अफला अकून अब्दन शकूरा, अफला अकून अब्दन शकूरा। छा मां पंहिंजो अल्लाह जो शुक्रगुजार बानू न थिया आयशा जै अल्लाह मूं ते एडा कर्म करे छड़िया, जै रब खातमुन नबीयीन बनाए छड़ियो। छा पोइ मां अल्लाह जा थोरा न लाया, अल्लाह जा शुक्राना अदा न कया। नबी सुनो सजी रात भी इबादत करे पैर मुबारक सुजी वञनि। पोइ मां तहां खां पुछां थो त तहां जो छा ख्याल आहे, फर्ज़ नमाज पढ़ंदो कि न? अब ॻाल्हायो त सही। फर्ज़ जी नमाज सुन्नत त पढ़े वठायो, तहज्जुद त पढ़े वठायो, फर्ज़ जी नमाज त पढ़ो, रुगो जुमे जी नमाज ते बीठा आयो। केड़ा केड़ा चवंदा इंशाअल्लाह सोने नबी सां सच्चो इश्क कंदासीं। सच्चो इश्क कंदे त पोइ नमाज़ी थी, नबी सां सच्चो वफादारी ऐं प्यार मोहब्बत कंदे त पोइ क़ुरान सां मोहब्बत रख। तॾहिं चवण वारे चयो चई ए माहे अरब ए माहे अजमा, चो सुभान अल्लाह। ए माहे अरब ए माहे अजमा, ए फखर जहां ए फखर जमा, ए बाइस जीनत अर्दो समा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जडे मां सुभान अल्लाह चवां पंहिंजे सोने नबी जी तारीफ़ में अबा, पोइ तहां बि मूंसां गॾिजी करे सभु ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अञा वॾे आवाज़ सां, पोयां अॻियां नंढा वॾा सभु ॻाल्हायो। मां ॿुधां त सही सुभान अल्लाह कहिड़ा पिया चओ। दुआ थो घुरां रब जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे पूरे ॾींहं जो बदिलो ॾेई छॾेसि बस। चई ए माहे अरब ए माहे अजमा, ए फखर जहां ए फखर जमा, ए बाइस जीनत अर्दो समा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एजाज ये तेरी नजरों का, फैजान ये तेरे कदमों का, एजाज ये तेरी नजरों का, फैजान ये तेरी कदमों का। एक सफ में खड़े हैं शाहो गदा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ, आफाक में जिसकी धूम मची, वह खुल्क तेरा वह रहम तेरा, चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वडे 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 आवाज साचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुनिया वारो मुझे साईं जो हुस्न, मुझे महबूब जो शान, मोदी दिलबर नबी जो मकाम, दुनिया वारो अल्लाह हिन कुरान में बयान कयो आ। अल्लाह आलमे अरवाह में मुझे महबूब जो जिक्र, अर्श में फर्श में ओलायो भर में, दक्षिण उत्तर में जमीनी आसमान में, अल्लाह जो जिक्र जो मुझे महबूब जो जिक्र। आलमे अरवाह में तमाम रूह जमाया, इंसान जो रूह करोड़ खां मथे, मुसलमान मोमिन जो रूह हुया, नबियन रसूलन जो रूह हुया, यहूदी नसारन जो रूह हुया, काफिर मुशरिकन जो रूह हुया। तो अल्लाह तमाम रूहन खां सवाल कयो, फरमाया लस्तु बिरब्बिकुम, छा माता जो रब नाया, छा ताके पैदा करण वारो मनाया। अल्लाह जने इहो आवाज़ ॾिनो आहे, तमाम रूह ख़ामोश हुया, तमाम रूहन मां जंहिं आवाज़ ॾिनो रब खे, जंहिं जवाब ॾिनो पंहिंजे मौला खे, उहो मोहम्मद मुस्तफ़ा
मुस्तफा घोट जो रुओ होयो चिकालू बला चोना सुभान अल्लाह। आलम अरवाह में भी सभिन का पहिरियां जिक्र तज़कुरो कहजो गालाए त सही मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं जो जिक्र आलम अरवाह में अल्लाह यो एड़ो आलम जो को इंसान उते पहुंची न थो सके वही न थो सके जिते रूह होया निकरी आया। बियो वरी आलम बरज़ख अवा बियो वरी कबर वारो मंजर कबर वारे मंजर के आलम बरज़ख चेबो अब आए के न आलम बरज़ख इंसान दुनिया छड़े वियो दुनिया में जिया जो आयो अल्लाह जो तज़कुरो बुधाई तारीफ अल्लाह जे यार मिठड़े मोहम्मद मुस्तफा जो बुधाई बचपन का वठी करे जवान थियो हर इंसान जे जुबान मां अल्लाह जो नालो मुझे महबूब जो नालो वो अज़िल आज़ान दे पियो छे अल्लाहु अकबर अल्लाह जो नालो त मुझे महबूब जो नालो नंढो वडो मर्द औरत जवान पोड़ो जने कलमो पढ़े पियो चो अल्लाह जो नालो मुझे साईं जो नालो पियो वठे नमाज़ी नमाज में आयो अल्लाहु अकबर करे पूरी दुनिया खान जो ताल्लुक कटजी वियो आहे हिकड़े यार जे साम्हूं आयो हाणे नमाज में भी अल्लाह जो तज़कुरो मिठड़े मोहम्मद मुस्तफा जो नालो ताजा कयो मुसलमानो पूरी दुनिया दे नजर कई अल्लाह जो नालो सोने मोहम्मद मुस्तफा जो नालो हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पैदा था जिया जो जन्नत में आओ जन्नत जे महल गेट जे मथा नजर जो कई सोने नबी जो नालो जन्नत में दाखिल थिया जन्नत जी दरूदी और जे मथा मुझे महबूब जो नालो जन्नत जे वड़े पल पल जे मथा मुझे सोने जो नालो हूर जे पेशानी में मुझे प्रिय जो नालो दुनिया वारो नमाज में आज़ान में तकबीर में कुरान में तौरात में इंजील में ज़बूर में अल्लाह जो नालो मुझे साईं जो नालो करे त चवण वारे चयो जे तकबीर में कलमे में नमाज़ों में अज़ा में चो सुभान अल्लाह काडे वे सोंड वारो खराब तो करे हिनके हुनके हर हर तवज्जो कयो लाउड ही बंद करे छड़ी तकबीर में कलमे में चो चो सुभान अल्लाह तकबीर में कलमे में नमाज़ों में अज़ा में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। पूरी जिंदगी दुनिया में साईं जो नालो बुधी आयो यार वो दुनिया छड़े हींअर कबर में आयो आलम बरज़ख में कबर बंदा पूरी दुनिया जहान का ताल्लुक कटजी वियुसि उते भी कबर में आयो मुनकिर नकीर अची सवाल कयोसि मन नबीयु का तुझो नबी केर आहे हैरान थियो मोमिन मुसलमान के पथो पइजियो वाह मुझा सुना तुझो शान अल्लाह एडो ताला कयो जी अखियूं खोले दुनिया में आयो पूरी जिंदगी अल्लाह जो नालो आलम जे जुबान मां सुना तुझो तज़कुरो बुधी आयो पूरी दुनिया कलमो पढ़ी आयो अल्लाह जो नालो सुना तुझो नालो वठी आयो अज मरी वियो दुनिया का ताल्लुक कटजी वियो यार मिट मैट बदलजी आलम बरज़ख आहे मुझे महबूब जो नालो चोनो सुभान अल्लाह। अब आलम बरज़ख में नबी जो नालो आहे के मालूम थियो मुझो साईं इन जहान जो भी नबी आ तो हुन जहान आए के न वडाटिया त गालायो मुझो साईं ज़मान जो नबी आ चोला ज़मान जो नबी आ अब आलम अरवाह में को ज़मानो ना है अब गालायो तो सही
कोज़म तमो जो महबूब आलम अरवा जो नबी मकान जो नबी ला मकान जो नबिया जमान जो नबिया ला जमान जो नबिया आलमे बरज़ख में को जमानो ना है मुझो साई ला जमान जो नबी इन दुनिया में आया ही जमानो आ जो जमान जो नबिया ही रात आए सिज चंद तारा सर्दी गर्मी आए जमाने जो नबी कब्र में वही न सर्दी न गर्मी न दिन न रात न सिज न चंद्र ला ज़माना है मुझो नबी ज़मान जो नबिया जो ला ज़मान जो नबिया है ये दुनिया जहाना ही मकान है मुझो महबूब दुनिया में आवे मकान जो नबिया आलमे अरवाह में वही सिदरतुल मुंतहा का मथे वही कोई मकान है यानी नबी ला मकान जो नबिया एडो शान आला है एडो मान आला है इज्जत अज़मतन वारो है अल्लाह कुरान में तारीफों करे कते चेहरे जो जिक्र वज़ुहा चोयो कते जुल्फन जो जिक्र वल्लैल चोयो दुनिया वारो दोस्त नबी जे तारीफ में दोस्त नबी जे तारीफ में पांजा महबूब जे तारीफ में पर पांजा तपाजा दुश्मन मुखालिफ भी मुझे नबी जे तारीफ फेंके गायन चोना सुभान अल्लाह भी तारीफ करे पांजा भी पराया भी दोस्त भी तो दुश्मन भी जेके वे ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ दुश्मनियों कंदा हुआ कत्ल जो साज़िशों सही कत्ल जो उते भी वे चौंदा तो वाकई हक वारो नबी आ चो सुभान अल्लाह सच वारो नबी आ सादिका अमीना वडे वडे बोझन वारो नबी आ जो इशारो करे तो चंद्र के बटकोर करे अबू जाल जे हथ में बंद पुठियों पथरियों होजन तो उतां भी उहे कलमो पढ़े तो उनके पतो हो तो वाकई पर जिद इनाद जे करे न पिया मयन ऐं ता खबर है हिदायत अल्लाह जिद्दी इनादी के न दींदो आ हिदायत उन के मिलंदी आहे जे में तड़प होजे तलब होजे जे के दर्द होजे तो मां ता के भी अज चाहां तो त अल्लाह निमाजी नेक उन के बनाईंदो जे जे दिल में तड़प ऐं दर्द होजे तहां भी जलसन वाइजन में अचो था ये बदजी न अचो न को पुलिस वठी आयो ता के ते वियारे मोहब्बत सा दर्द सा तड़प सा जो रोइंदा वयो सुभान अल्लाह चौंदा वयो ओ दिसो तो अल्लाह ताजे दिल जा दरवाजा इबादत जे ला किए थो अबा खोले किए ता के दी रात नमाज ए कुरान ए मस्जिद सा तो इश्क लगे मानन के वाइज करे करे थकी प्यासे न नमाजी थिया न मस्जिद सा मोहब्बत कयो छो तो उन दिल जे दर्द सा ना आया शे अज वादो को दिल जे दर्द सा आईंदा से अखिल मा पानी हारी दे अची अल्लाह जे सामो कुरान बुधंदा वेंदा से रोई करे चौंदा से अल्लाह तुझो कुरान भी सचो नबी भी सचो पाण भी हक आहे अब ये गाल समझ आई के ना हाने बरसाती मौसम आ सर्दी मौसम आ जनवरी जो महीनो बरसातू पे वसन दुनिया में आसमान मा तो खा मा पुछा तो करी अखड़न मा बरसात वसाए दिठी आसमान जी बरसात के त दिठी उनमें तो तू पाण के पुसायो उनमें तो मजा कई थदड़ी हीर हासिल कई पानी में तू एंजॉय की पर पांजे अखरन मां कने बरसात वसाए तदिस खुदा जो कसम तुझे अखिल मां जेको बरसात जो पानी वसे अल्लाह जे खौफ जे करे मुझे यार महबूब जे इश्क जे करे इन पानी में दूत मजुआ एडो तो थधाण है जेको दिल जे बोझ के लाहे छड़ी दो दिल जा भार लाहे छड़ी दो करे त चवण वारे चयो मजा बरसात की चाहो तो मेरी आंख में बैठो मजा बरसात की चाहो तो मेरी आंख में बैठो सफेदी है स्याही है शफक है अब्र बारां है अज वायदो को इंशाल्लाह अल्लाह जे खौफ जे करे रोइंदा से केड़ा केड़ा दोस्त आयो हाथ मथे करे चो इंशाल्लाह चो कुरान में अल्लाह पांजे महबूब जे तारीफ के बयान करे
दोस्त त दोस्त पर दुश्मन भी तारीफ के बयान कर तरे त चवण वारे चयो हिन अंदाज सां मुझे महबूब जे आशिक दे त नजर कर नबी जी प्यार में चौंदो पयो आहे अल्लाह अकबर कबीरा कहीं व शम्स कहीं वल लैल कहीं वल फज्र कहीं पे फरमा कर कुरान में रब्बी ताला भी खुद यारी की बातें करते हैं। वो सोने साईं जो कुरान में जिक्र चो सुभान अल्लाह चईत व शम्स कहीं काथे व शम्स पे फरमाए काथे वजुहा काथे वल्लैल काथे यासीन व शम्स कहीं वल्लैल कहीं वल फज्र कहीं पे फरमा कर कुरान में रब्बी ताला भी खुद यारी की बातें करते हैं। देखो देखो अल्लाह देखो दुश्मन भी मेरे आका के किरदारी की बातें करते हैं। दोस्त भी तारीफों कर जो दुश्मन भी तारीफ करे उनके मोहम्मद मुस्तफा चेबो आए मुझे साईं जो हुस्न बेमिसाल आए मुझे महबूब जो किरदार बेमिसाल आए हजरत हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे नबी जो सहाबी आए महबूब जो गुलाम आए हजरत हसन तू फरमाए दुनिया रो शायर पंहिंजे शहर में जंहिंजे हुस्न जे मंजर कशी कंदो आहे पंहिंजो हक़ अदा कंदो आहे हज़रत हसन साईं फरमायो मुंहिंजो सुणो एॾो त सुणो मुंहिंजो महबूब एॾो त जमील अखियुनि जूं टिक ॿधी करे नबीअ जे हुस्न खे कोन ॾिसी सघंदो आहियां पंहिंजे आंगुरनि जे ओट में महबूब जे हुस्न जो दर्शन कंदो हुयुसि पोइ शहर ठाहींदो हुयुसि हसन असांखे ॿुधा असांजे महबूब जो हुस्न किया साईं जो दीदार करे आयो कुझु लफ़्ज़ तो ॿुधा हज़रत हसन साईं फरमायो वा अहसन मिलका लम तरकतु ऐनी बाज़ उलमा ने ऐनू भी फरमायो वा अहसन मिलका लम तरकतु ऐनी वा अजमला मिलकलम तल दिल सो खुलत मुबर्रअम मिन कुल्ली ऐबिल कअन्नका कद खुलिकत कमा तशाउ वडे आवाज़ से सुभान अल्लाह हजरत हसन साईं फरमायो सुना जने मां पंहिंजे महबूब जो दीदार कयो मूंखे इहो लॻो पूरे दुनिया में जेका हसीन जमील ॾिसी आयो महबूब जहिड़ो सुहिणो हसीन मुंहिंजे अखियुनि कंहिंखे ॾिठो ई नाहे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो सुहिणो हसीन जमील कंहिं औरत ॿार ॼणियो ई नाहे सोना त घणा जमील त घणा पर दुनिया वारो हर सोने जी कहीं न कहीं हुस्न में ऐब जरूर होंदो कहीं न कहीं सोने में को न को ऐब जरूर होंदो कहीं सोने जे अखियुनि में ऐब होंदो कहीं सोने जे दंदनि में ऐब होंदो कहीं सोने जे हथनि में ऐब होंदो कहीं सोने जे पेरनि में ऐब होंदो कहीं सोने जे हलण में ऐब होंदो हजरत हसन साईं फरमायो सुना तू तो एड़ो सुनो खुलिकत मुबर्रअम मिन कुल्ली ऐबिन हर ऐब खां पाक करे पैदा कयो तुझो खिलणो बेमिसाल सोना तुझो अखियूं बेमिसाल तुझा चपड़ा बेमिसाल महबूब तुझा नगड़ा बेमिसाल तुझो सीनो बेमिसाल तुझा हथड़ा बेमिसाल महबूब तुझा कदम मुबारक बेमिसाल ताजा वार मुबारक बेमिसाल हर वजूद जो जिक्र कुरान में ये तो लगे सोना तू रब के चौंदो अल्लाह तो के ठाहींदो वडे आवाज़ से सुभान अल्लाह इते तो मंजर ही अजीब आ
हिते त ईअं थो लॻे ॼण त सुहिणो नबी अलाह खे चवंदो हुयो रब पिरीअ खे पिरीअ जे चवण ते ठाहींदो ओ तंहिंजे करे चवण वारे हिकिड़े आशिक हीअं चयो सुभान अल्लाह त ॾाढिया चओ हाय चे नहीं देखा किसी आंख ने तुझ जैसा हंसी कोई नहीं देखा तुझ जैसा कोई आंख ने हंसी कोई ना जन सकी कोई माँ तुझ जैसा महजबी कोई मुबर्रा तुझको ऐबों से जहां में सब किया पैदा बनाया तुझको ऐसा ही के चाहा तूने खुद जैसा जिया तू चाहो मुझे रब तीअं तोखे छायो आ तॾहिं त चवण वारे चयो आ मुझे रब खां बाद पूरी दुनिया खां मथे जेकरे के जो शान माना सीरत सूरत मोहम्मद मुस्तफा जो आ तॾहिं त चवण वारे चो खुदा से तो कम है और सबसे ज्यादा जो आलम में आला हमारे मोहम्मद चौमो जो साईं आखिर जमान पैगंबर आए नबीन जी पुजानी आए आखिरी नबी आए जेते असांजो ईमान आए ते जो हुस्न बेमिसाल आए अल्लाह कुरान में ऐलान कयो खोल कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम बावे सिपारो आए सूरज नालो सूरतुल अज़ाब आए आयत नंबर 40 आए अल्लाह कुरान में ऐलान कयो दुनिया वारो कुरान जो बुजुर्ग सवाब जो सोने जो दीदार भी सवाब आए अज कर यार जो दीदार कुरान जो कदर ना है तोखे कुरान सा मोहब्बत ना है ये अल्लाह जो रो कलाम इंसान तो छा पत्थर मां भी दाव निकरी वयन इंसान जी दिल छा ही पत्थर के भी गारे छरी दो पहाड़ के भी रोआई दो के कुरान के बोले तावीज जो दर्जो दे छडो के कुरान के चंडे कुरान के कसम है साख जो दर्जो दे छडो के जालिम कुरान के तेरन जे मथा रखी छडो अल्लाह जे कलाम के दुकानन में रखी छडो ही तो कुरान रब जो खुदा जो कसम है जन्नम के जन्नम जे दरखा कडी जन्नती बनाई दो चोरा सुभान अल्लाह वडे वडे आवाज साडारे जो जवाब दे नारो तो हंस नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा जमियत उलमा इस्लाम हाँ ये कुरान की एड़ो कलाम कुरान के तू मजाक समझो खुदा जो कसम जे कुरान के आबाद की वेड़ा आबाद रिठा से आए के ना ओए जंग झरा आबाद रिठा से ओए वैरान जगहों ड्रथल दड़ा ओए आबाद रिठा से शहर रिठा से पर जण कुरान जी बेरुमती कई ए कुरान के पुठी दिनो ओए शहर भी वैरान रिठा से ओते राकासू पया रड़न वया इंसान मोकलाए वथाणो वया लडे दुनिया वारो इयो थी कुरान तडी त अल्लाह जे कुरान फरमायो जे करे महबूब जो शाल पुछू तो त मुखा पुछी दिसो इन कुरान का मौलवी छा बयान करया करे अल्लाह जे कुरान ऐलान कयो 22 सिपारो सूरतुल अज़ाब है आयत नंबर 40 है फरमाया कान मुहम्मदुल अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबिय्यीन वडे आवाज साथ सुभान अब केड़ी बीमारी थी मां तो खोलियो भी हाने तू तो खोले खुदा अब दुआ करायूं
नजर कयो कुरान ने तवज्जा त कयो मुसलमान अल्लाह जे कुरान फरमायो मुझो महबूब वो नबी आहे जेका आखिर ज़मान पैगंबर आहे ये पूरो जहान और कायनात धर्म परम थी सके थो चंद्र तारा दी रात तब्दील थी सकिन था समंदर दरिया खुश्क थी सकिन था मुझो महबूब आखिरी नबी आ कोई नबी नहीं दो चो सुभान अल्लाह। अब मुझो दिलबर नबी चो आखिर ज़मान पैगंबर जेको अल्लाह जो रसूल आए खोल कुरान कर यार जो दीदार अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम छवियों सिपारो आए सूरज जो नालो सूरतुल फतार अल्लाह कुरान में ऐलान कयो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित-तौरात व मसलुहुम फिल इंजील। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने कुरान मजीद चो मुझे साईं जो कुरान में जिक्र अल्लाह नालो खणी पियो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लक़बन सां पियो पुकारे तवज्जा कयो दुनिया वारो दुश्मनन दुश्मनियन में हद करे छड़ियो दुश्मनी में इंतहा करे छड़ियो पर अल्लाह पांजे प्यार मोहब्बत इश्क में भी इंतहा करे छड़ियो उन्हनि वस न घटायो दुश्मनन नबी सां दुश्मनी कंदे नबी के मेटण में शहीद करण में उन्हनि भी पांजा वस हलाया पर वाह मुझा रब तुझो इश्क मोहब्बत पिरीअ सां जो महबूब के बचाईंदे हिफाजत कंदे अल्लाह भी हद करे छड़ियो। हाँ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे घर में दुश्मन अची विया चौ तरफ तलवारन से कोई कोने साईं अकेलो तने तन्हा अल्लाह फरमायो सोना मुझा महबूब उठ तो सही बाहर नजर कर मुझे दिलबर नबी नजर जो खयो अल्लाह ही त कातिल ही त दुश्मन तन में असलियो ए तलवारू ही त दुश्मन बीठा है रब फरमायो सोना तू पांजे घर का बाहर निकरे ही रात तुझी हिजरत जी रात ओ मुझा अल्लाह हेडा निकरण जी गाल कयो था ओडा दुश्मन भी छाई अल्लाह फरमायो सोना घबराना ही मकर करे आया ही तो सजा फरेब करे आया तो के शहीद करन जेला पान में गरजी करे आया एको हद थी करे आया पूरो को एक तरफ सरदार एक तरफ वडेरा एक तरफ जवान एक तरफ पर ओ मुझा सोना इन्हनि भी लिखी करे मशवरो कयो आहे तुझे खिलाफ फिर पेंडा कयो आहे करे साजिश कयो आहे मां अल्लाह भी ॾिसां पियो तॾहिं मां अल्लाह भी इरादो कयो आहे अल्लाह वो मंजर नबी के बुधायो खोल कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नासी पारो आहे सूरज जो नालो सूरतुल अनफाल आहे आयत नंबर 3 आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे फरमाए वयकुरु बिकल्लज़ीना कफरू लयुस्बितुका औ यक़तुलुका औ युखरिजुका वयमकुरूना वयमकुरुल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन। मुझा सुना मां रब के इल्मा मां अल्लाह के खबरा तुझे कत्ल जे साजिश जे ला तो के मिटण जे साजिश जे ला इन बंद कमरे में वेही करे जेको मशवरो कयो
जेको नापाक इरादो कयो मां अल्लाह के जे इरादे जो खबर आ मां अल्लाह भी पांजो इरादो करे छड़ियो अल्लाह ही त तलवारू खणी आया हिनन जे त मकर नापाक इरादे जो त इल्म थियो अतर में तलवारू अल्लाह ता जो इरादो केड़ो रब फरमायो सुना वयमकुरूना उन्होंने इहो ही मकर करो तो के मेटण शहीद करण जो वल्लाहु खैरुल माकिरीन मां अल्लाह इरादो कयो तो के बचाइण जो चो सुभान अल्लाह मुझा रब तेरे अखिन में पानी अची हो नबी इश्क अल्लाह जी सोना रब जे करे तहां इरादो करे छड़ो पांजे प्रिय के बचाइण जो ही त सब जवान तलवारुन सा आया अल्लाह पूरो जहान विक विक कदम कदम ते हथियार खणी भी है अल्लाह जे करे तू जो इरादो नहीं मां नबी के यकीना मुझा बेड़ा पार थिया अल्लाह मां निकरां तो हियर पर रब फरमायो सोना ये न दुआ बुधाया है तो मां दुआ पढ़ी करे निकल जा अल्लाह से मुझे खिलाफ मशवरो केड़ो क्यों थू अल्लाह फरमायो लियुस बितू का सोना इयो मशवरो क्यों थू याद तो के पकड़न कैद कन गिरफ्तार कन या औ यक्तुलु का तो के कत्ल कन माज़अल्लाह औ युखरिजू का या तो के मुल्क बदर कन पर हाने हिनन जो इत्तेफाक कत्ल ते थियो शहीद करण ते थियो अल्लाह फरमायो सोना दुआ माथो बुधाया है चो सुभान अल्लाह पढ़ण को जो कमा तुझा बेड़ा तारण मां रब जे हथ में आ अल्लाह हुआ केड़ी दुआ है बुधायो तमा पढ़ा पांजे उम्मत के भी बुधाया चो सुभान अल्लाह दुआ दुआ है अज जे करे के दुश्मन जो खतरो हो जे करे के दुश्मन जे घेरा का निकरणो आ त ही दुआ पढ़े त बेड़ा ही पार था साईं जन दुआ पढ़ो खोल कुरान अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो तवज्जो कयो मुसलमानो ओ यारो और जवारो अल्लाह जो कसम है ये अल्लाह जो कुरान है मुझे सब रब जो कुरान खुलला कुरान जो बुधण त सवाब जो सोने जो दीदार भी सवाब है 15 सिपारो है सूरज जो नालो सूरत बनी इसराइल आए आयत नंबर 80 आए पर मैं वकुर रब्बे अदखिलनी उदखल सिद्दीक़ों व अखरिजनी उखरज सिद्दीक़ों वजअलनी मिन लदुनका सुल्तानन नसीरा बड़े आवाज़ जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो सोना ही दुआ पढ़ी करे निकिर वकुर रब्बे अदखिलनी मुदखल सिद्दीक़ों महबूब रहंदो थो ये दुआ पढ़दो थो ये अल्लाह मुके ता कट जा तो सुठे नमूने सा कट जा मदीने दाखिल का जाए भी सुठे नमूने सा कट जिया दुआ पढ़ी साईं पांजे घर जा पर्दा परे क्या तो हथ हथ में देई करे तलवारों सा बीठा न रब ते निकरण जो को चारो ही कोने को अल्लाह फरमायो महबूब बस पांजे नबूवत जे हथन सा मिट्टी जा दस खई करी उछलन तुजो कम्मा तुझे दुश्मनन के अंधो बनाए पांजे प्रिय खेन जे विचां विचून जाचण मां रब जो कम्मा मुझे साईं मिट्टी खणी करे फरमायो अल्लाह ही त चौतरफ बीठा आहिनि रब अॻियां उछलिया त पोयां बीठा आहिनि रब सॼे पासे उछलिया त खॿे पासे बीठा आहिनि रब फरमायो मुंहिंजो महबूब तुंहिंजे नबूवत जे हथनि मां इहो मिट्टी जुदा थींदो वेंदो इनखे वाचोड़े हवा वांगुरु फेराए उनखे अंधो बणाईंदो वेंदुसि अल्लाह कुरान में मंजर बयान कयो आ कुरान पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम नाओ सिपारो आए सूरज जो नालो सूरतुल अरफार आए आयत नंबर 17 है पर में रमैता इज़ रमैता वलाकिन अल्लाह
सा जो सुभान अल्लाह मुझा महबूब ने अंधो करण मा रब जो कमा सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिट्टी जो मुबारक हथणा मा जिया जो छिलो अखन के माटींदा रहा नबी जा दुश्मन जालिम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फरमाए निकर पो मुझो महबूब निकरंदो यो सूरत यासीन पढ़ंदो यो चो सुभान अल्लाह वडे वडे आवाज सां सुभान सूरत यासीन पढ़ंदा या फरमाया यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन सूरत यासीन पढ़ंदा विया अल्लाह इन दुश्मन जे चंबे खां त निकरी वियो पर मुंहिंजा रब्बा पंहिंजो बिसरो कंहिंजे हवाले करे विया अल्लाह फरमायो सुना पंहिंजो बिसरो हज़रत अली जे हवाले कजाए जेको शेर बबर आहे बाते खैबर आहे दुनिया वारो मुंहिंजे महबूब जो बिसरो जंहिंजी अल्लाह हक़ खे बर्दाश्त न कंदो आहे उनमें सूरो अली आयो आहे जो सोने हैदर करार जा भाग भला थिया शान वधी वियो आहे राजा चो सुभान अल्लाह मुझे महबूब जो बिस्तरो को मजाक तो कोने मामूली गाल त ना है मुझा दोस्तों जे बिस्तरे जे चेहरे जे कंबल जो जिक्र भी अल्लाह कुरान में करे चो सुभान अल्लाह मुझा महबूब अल्लाह चलो बिस्तरो हजरत अली जे हवाले क्यों पर रब का पुछी त दिसो मुझा रब्बा तू जो सुनो महबूब के जे हवाले आ अल्लाह फरमायो दुनिया वारो नबी जो बिस्तरो सुने अली जी हवाले क्यों बिस्तरे वारो यार हजरत अबू बकर जे हवाले चो सुभान अल्लाह सिद्दीक अकबर जे हवाले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातों रात निकता दुश्मन निजात वठी अल्लाह जे हुक्म से हिजरत जी रात आ दुश्मन चौतरो बीठा उनके पतो ही कोने वो इंतजार में अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक अकबर जे दरवाजो खटखट रात जो टाइम आ अंदरों अजीब आवाज आयो मन द कलवा मुझे दर के खटकाण वारो केरा केरा है रात जेड़े वगड़े में बारो मिठो आवाज आयो सुरीलो आवाज आयो मासूमाना आवाज आयो ओ सिद्दीक दरवाजो को नजर करके आयो पूरी दुनिया जंहिंजे कदमन में अचे वो यार तुझे दर के आयो अना मुहम्मदुर रसूलुल्लाह चो न सुभान अल्लाह चो न सुभान दरवाजो खोलियो यो केराए मुहम्मदुर रसूलुल्लाह तने हिकड़े आशिक हिकड़े शायर इन मंजर के बयान कयो छो त मंजर भी अजीब हो चई अधी रात वेले कुंडा पे खड़के अधी रात वेले कुंडा पे खड़के सिद्दीक आखे कौन आया फरमाया साईं ने मैं हाँ मोहम्मद फरमाया साईं ने मैं हाँ मोहम्मद दर खोल सिद्दीक हाँ नाल आया अधी रात वेले दादा तो सुभान अल्लाह नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर दुनिया वारो दरवाजो खोलो तो सही केर आयो पूरे जहान जो सरदार सिद्दीक अकबर चप्पलियों भी पाता ये दौड़ंदो आयो दरवाजे ते सोना फिदा का भी वो या रसूल अल्लाह मुझो अबो अम्मा ता ते कुर्बान साईं ता आयो मुखे हुकुम कयो हा मां सिद्दीक पाजे जान जो नजरानो दी ताजे कदम ते हाजिर था मुझे नबी फरमायो सिद्दीक अज मुहम्मदुर रसूलुल्लाह पान तुझे धरते ना आयो उन यार मुखे घुरायो जो सुभान अल्लाह उन अल्लाह मुखे फरमायो तेरे जे दरवाजे ते हाल वो सिद्दीक अकबर जो शान वधियो के ना
उन जो मान ऐं मर्तबे सां मुक़ाबलो केरु कंदो? दुनिया वारो रात जो वगड़ो अम्मी आयशा ताहिरा तैयबा जे झोलीअ में महबूब आराम थो करे। रात जो वक्त आसमान में चंद तारा ही बरन पिया। ॾिठो जो अम्मी आयशा फरमाती या रसूल अल्लाह बुधायो तसी आसमान में जेड़ा तारा आहिनि एतिरियूं नेकियूं कंहिंजूं आहिनि? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हां फरमाती कंहिंजूं? हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला एतिरियूं नेकियूं। अब आसमान में सितारा गणन में भी न अचनि। अब आहे के न? अम्मी आयशा रोई करे चवण लगी सोना ऐन अबी या रसूल अल्लाह, सोना मुझो अबू अबू बकर काढे वियो जॾहिं उमर जो एतिरो नेकियो थी वियो गणन खां भी ज्यादा। पो ऐन अबी या रसूल अल्लाह, मुझो अबू अबू बकर मुझे महबूब फरमायो आयशा हजरत उमर जी पूरी जिंदगी जो नेकियो एक तरफ कयो तुझे अबे अबू बकर वार वारी नेकी मथे आयो। सुभान अल्लाह। अब आए के नहीं दोस्त अल्लाह वो सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु उनजो शान त ॾिसो। माशर जो मैदान पूरो पूरो माल नबी जे कदमन ते कुर्बान करे छॾियो। माशर जो मैदान तमाम नबी जी ज़ुबान ते नफ्सी नफ्सी बुखारी शरीफ जी हदीस जुल्द नंबर सानी किताब तफसीर में रिवायत त आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम तक माशर जा तमाम माण्हू आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत तक जेके पैदा थींदा उहे माण्हू उघाड़ा हूंदा, परेशान हूंदा, सिज नेदे जे बराबर ज़मीन गरम थी वेंदी, तड़पड़ा पिया हूंदा, मिन्नतूं कंदा त अल्लाह खे चओ त हिसाब किताब शुरू करे, अल्लाह खे चओ त अमलन जी तौर शुरू करे। सब नबी चवंदा नफ्सी नफ्सी असां में भीड़ ई न आहे, असां में ताक़त ई न आहे जो रब खे चओ। पोइ तमाम नबियन खां चक्कर लगाए करे बुधायो वेंदो हिन माशर में जे करे आहे एक अहिड़ो हस्ती आहे जेको रब जे साम्हूं सिफारिश करे सघे थो, अल्लाह जे कावड़ खे ठारे सघे थो। केर आहे? चयो वेंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह। तमाम माशर वारा माण्हू वेंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में आ, अखियुनि में पाणी रोइन था पिया। अल्लाह फरमायो इरफा रास मुझा महबूब रोना रोई आयो आ दुनिया में, यतीम थी आयो आ दुनिया में, अम्मा जे पेट का बाहर आयो आ, अबे जो चेहरो तुखे याद न आहे, कुछ सालन जो थियो आ त अम्मा जुदा थी वई। सोना तुझो चाचो यारा टुकड़ा थियो महबूब तोखे पंहिंजा मक्के खां कढी छॾियो, हिजरत कई ॾुखण पंधन सां मुंहिंजा सोस्त ओ मुंहिंजा महबूब उहद जे मैदान में तव्हांजो सर मुबारक ज़ख्मी थियो, तगड़ा शहीद थिया, मैदान में तव्हांखे पथरू लगा। सोना किस्मी किस्मी तव्हांखे दुख मिला, रोई करे आया अज त न रो जा दिलबर, अज खिलत मां अल्लाह भी खुश थिया, तुम्हारा बतो के यार सिफारिश करता मां को बोल क्या बाबू बचो दो उम्मती उम्मती या रब्बे अल्लाह मुझी उम्मत रब मुझी उम्मत। अल्लाह हिसाब किताब शुरू थे, रब फरमाए दो जी मुझा महबूबा हिसाब किताब शुरू थी दो, महबूबा जो सिफारिश कबूल थी दो। अल्लाह ऐलान कर दो के मुझे समो जेका मां हिसाब किताब वठा, जेका मां शुरुआत किया वो आदम नबी खां वठी करे हजरत ईसा नबी तक सब पैगंबर मुझे नबी दे दिसंदा, अखियुनि में पानी होंदा, रोईंदा चवंदा सोना असां कंहिंखे पेश कयो, साईं कंहिंखे रब जे हवाले कयो, केर ॾींदो हिसाब किताब, केर करे शुरुआत, हेॾे रब जे कार दे त नज़र करे, अल्लाह जे कार दे त नज़र करे। बुखारी शरीफ जी हदीस मिशकात में भी हदीस है, सत आसमान सत जमीन के अल्लाह पांजे आंगुर ते रखी करे हिया फेराइंदो चवंदो ऐनल मलक ऐनल मुतकब्बिरून व ऐनल मुतजब्बिरून, वडेरा काॾे विया, सरदार काॾे विया, मुतकब्बिर काॾे विया, काॾे विया बादशाह, अज मां बादशाह आया, केरा बादशाह दुनिया वारो टकी विदा वली है बुजुर्ग टकी विदा नबी रसूल करे त साईं सुल्तान बाओ रहमतुल्लाह अलैहि अजीब अंदाज में चयो आ जी करे अल्लाह सवाल कंखा कयो वली हुजे बुजुर्ग हुजे टकी विदो रब जे साम्हूं दुआ घुरो, अल्लाह सवाल जवाब न करे, इया पांजो फज़ल करे
नबी जे करे अल्लाह रहम करे रब शल पांजो जन्नत दे तने का बुजुर्ग अल्लाह हवारे चयो अदल करे तो थर थर कंबिल उचिया शाना वाले हो अदल करे तो थर थर कंबिल उचिया शाना वाले हो फजल करे तो बख्शे जामिन मुझे मोहकाले हो अल्लाह से जे करे अदल कयो तो को बची सिगंदो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने साहबा शाने अहल बैत नारे तकबीर सवाल जवाब कहीं तो वो फांसी वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जा जे अल्लाह से के का सवाल को ही कम छोकी जण फाथो बस के माई जे लाल के ताकत ना है रब जे सामो जवाब दे सके चो त अल्लाह पाजो फजल अब्बास ता दे करे को अमल कोने गुनाहगार आयो सब मड़ी ऐबदार है त अल्लाह से पांजे कावड़ में ओंदो बादशाही में ओंदो तने त अल्लाह जे कुरान ऐलान कयो खोल कुरान फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उल्टी सी पारो सूरतुल मुल्क चो पूरे कायनात जो बादशाह केरा दाड़े दाड़े हाथ मथे करे चो तने तरफ फरमायो फरमे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन क़दीर ज़मीन आसमान जो बादशाह के नबी चौंदा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं के साईं असा वट तक एड़ो मानू जवान कोने जो रब जे सामू पेश क्यों अल्लाह दे कावड़ में साईं सिफारिश भी तहां जो कबूल पियो मानू भी तहां पांजो पेश कयो न माशर जे मैदान नबी रसूल असा जे साईं के चौंदा साईं सिफारिश भी तहां जो कबूल पियो तो मानू भी तहां पांजो दियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नजर कंदा तांजी उम्मत दे दिसी दिसी करे सामू इंदो ते अबू बकर छोड़ अल्लाह ताला नो निमाने हाल में बिठो आ महबूब फरमाए दो अबू बकर हल लगते थी अल्लाह के हिसाब किताब देया सिद्दीक़ अकबर अल्लाह जे सामू इंदो मुझो रब फरमाए दो हां अबू बकर बुदा छाने की खणी आयो हजरत सिद्दीक़ अकबर अल्लाह जे कावण घर के दिसी करे तकी विंदो डूबी विंदो चोदो अल्लाह मोट काई नेकी ना है हजरत अबू बकर जड़ो जवान वो तो चे त मोट कालायो तो सही अज वारा असा ता मुल्ला है तुजा जन्नती भी असा है कलम पढ़ो मुसलमान तुम जन्नती मां है बाहर त मोहन रा उन जा त मुसलमान मोमिन वारा है न दाढ़ी पटको आ माशाल्लाह सीरत सूरत मोमिन मुसलमान वारी आ पर अंदर उन जो किनो आ असा जा अंदर जा अमल बेकार है परायो माल परायो हक खाइंदो हिन के को भव कोने को ए सूदी आए व्याजिन को भव कोने को ए शराबियन के को खौफ कोने यतीमन जो माल खाइंदो बेवान ते जुल्म कंदो हिन का को पुछण वारो कोने चदो मा नमाजियां बस दाढ़ी रखिया सुन्नत जन्नत में भी दुस लिबासुल मुमिनीन कुलूबुल काफिरीन अज असा जा किरदार इए ए पुछे से चंदो जन्नती माया ये जन्नत मिलन आसान ना है पांजे अंदर के जाहिर जड़ो कयो मुसलमान जड़ो जाहिर में आ मोमिन एड़ो अंदर जो मोमिन थी देखा तदे साईं सुल्तान बाऊ रहमतुल्लाह अलैह उन गाल कया उन मुलन जी त उए मानो जेको जाहिर में दिसण में त बुजुर्ग था लगन पर अंदर में उए मुशरिक अंदर में उए हासिद अंदर में उए मुनाफिका तदे ची तस्बीह पढ़ दे मकाना वाली अब अल्लाह के कंजे दाढ़ी पटके जी जरूरत है गालायो अल्लाह के इखलास जी जरूरत है अल्लाह के सच्चे मुसलमान जी जरूरत है चेंदा तस्बीह पढ़ दी मकाना वाली दाढ़ी रख दे लंबी हो पराया माल इवें प्या खांदे जी सरकारी लगई मिठी हो
सुन्नत सवारिया हर शया नेका बुजुर्गा दिसण में पर परायो माल इया कांदो जण त पिढ़े जो माल थस जण त सरकारी प्रॉपर्टी दिठाई तस्बीह पढ़ंदे मकाना वाली दाढ़ी रख दे लंबी हूं पराया माल इवे पे खांदे ये सरकारी लगई मिठी हूं मर्द खबर मुसने बाहू जने मुंह पे अचनी मट्टी हो दुनिया में इंसान के परवाह कोने को मरी वही कब्र में अचे मिट जा मणप में त पूछे सब के दाहू भी कंदो हुंदो इंसान न बदे सब पूरी मखलूकात पे ॿुधे त दुनिया वारो अल्लाह जे सामो जो हजरत अबू बकर जड़ो जवान पूरो माल पांजे महबूब जे कदमन में खैरात करे छड़ी न्याणी पांजे मोहम्मद मुस्तफा जे घर जी रानी करे छड़ी चवंदो रब खाई अमल ना को अमल लाए अल्लाह फरमाए दो सिद्दीक अकबर तू तो कदम कदम ते मुझे प्रिय सा प्यार वफा कयो आ तो खां छा हिसाब वठूं यार तू जो हिसाब ता साथे बाकी आ चो सुभान अल्लाह ता जो हिसाब ता साथे रहला तो का हिसाब किताब के वठंदो हल जन्नत में अल्लाह जे कावड़ में धराई रब जो गुस्से में तधान इंदो सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन्नत में तवालो ता का कोई पुछाणो को नहीं वो जन्नत के भी अल्लाह सिद्दीक अकबर जोड़ो आशिक दीवानो बनाए छड़ी दो जन्नत जे के दरवाजे मां नमाज़िया जे ला सर थी दो जन्नत जे करे धर्मा हाजी जे ला सर थी दो जन्नत जे करे धर्मा रोज़ेदार जे ला सर थी दो पर सिद्दीक अकबर वो जवाना जन्नत जे तमाम दरवाजन मां सड़ी दो सिद्दीक मुंह मां दाखिल थी यार मुंह मां दाखिल थी अल्लाह जन्नत के अबू बकर साईं जो दीवानो बनाए छड़ी दो अल्लाह जन्नत के राजी करण जेला जन्नत के खुश करण जेला हजरत अबू बकर जेड़ा जवान पैदा कंदो उनके सिद्दीक जेड़ी शक्ल सूरत दी दो वो सब जन्नत जो तमाम दरवाजन मां दाखिल थी वीदा अल्लाह जन्नत के भी राजी कंदो चो वाह नबी जा गुलाम हजरत अबू बकर साईं नबी जो गुलाम नबी जी गुलामी में जिंदगी गुजारी तो अल्लाह एड़ा मकाम मर्तबा करे छे जो वही आज वायदो क्यों अज़म क्यों तो इंशाअल्लाह कुरान से मोहब्बत करदास आज त मथे करे चो इंशाअल्लाह नमाजी थीदास आज मथे करे चो इंशाअल्लाह परायो हक न खाइदास केड़ा केड़ा दोस्त यार इंशाअल्लाह नमाजी थीदास मस्जिदन के आबाद करदास कुरान से मोहब्बत इश्क करदास अल्लाह सही का दुआ थो क्या रब सही जिन दोस्तन ये प्रोग्राम करायो अल्लाह इन प्रोग्राम की कबूल फरमाए दोस्तन जे खैर खैरात की कबूल फरमाए असा जे तहां जे अचण के वेण के बुधण बुधाण के कबूल फरमाए व माल